नाज़िन हुकूमत खिलाफ एतमादी रिथ आणण में अपोजिशन में डेडला ख़त्म थी वियो। मसौदो तैयार 80 खां वधीक मेंबर सहियूं करे छॾियूं आहिनि। ज़रीन जो चवणु आहे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ बि शहबाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़ल रहमान खे इमरान ख़ान खिलाफ अदम एतमाद जो ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया। ज़रीन मूजिबि अदम एतमाद तहरीक जी कामयाबीअ सां टिन्ही पार्टियुनि में तकड़ियूं चूंडियूं कराइण ते इत्तफ़ाक़ राय पैदा थियण जो पिण इम्कान पैदा थी वियो आहे। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। MQM ऐं मुस्लिम लीग काफ वारा तकड़ियूं चूंडियूं कराइण ते राज़ी न थी सघिया आहिनि। ज़रीन जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान खिलाफ बेएतमादी वारी रिथ ते अपोजिशन में मौजूद डेडला ख़त्म थी वियो। PDM पीपल्स पार्टीअ खे फौरी तौर चूंडूं कराइण ते राज़ी पिण करे वरितो आहे। ज़रीन मूजिबि बेएतमादी रिथ बाबति मसौदो पिण तैयार कयो वियो आहे, जंहिं ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि सहियूं पिण करे छॾियूं आहिनि।